दोहल ऐं शरनाए जे साज़ जो आवाज़ जॾहिं बि असांजे कननि जे परदनि सां टकराइजे थो त असांजे ज़हन में कंहिं ख़ुशीअ जो तसवुरु जुड़ी वञे थो ऐं हक़ीक़त बि ईअं ई आहे। अवां अक्सर ॾिठो हूंदो त जॾहिं बि का शादी हुजे या को सियासी मंडल मतल हुजे, भली कंहिंजे अचण जो इस्तक़बाल कयो वञे, मक़सदु त हर ख़ुशीअ में अवां खे दोहल ऐं शरनाए जो साज़ ॿुधण में ईंदो ऐं माण्हू दोहल जे थाप ते नचंदे नज़र ईंदा। पर जॾहिं असां उन्हनि दोहल शरनाए जे वॼाईंदड़नि जे ज़िंदगीअ में झाती पाए ॾिसूं था त उदासी ऐं मायूसीअ खां सवाइ कुझु बि नज़र नथो अचे। समूरे जहान जे ख़ुशियुनि में दोहल ऐं शरनाए वॼाईंदड़नि जो अंदरु ख़ामोश ऐं सुनसान आहे। जेतिरो हू ख़ुशि थी दोहल ऐं शरनाए वॼाइनि था, ओतिरी ई संदन दिलि मायूस आहे। उन हवाले सां असां सखर जे शमसाबाद वारे इलाइक़े में रहंदड़ मंगड़हारनि सां ॻाल्हायूं था त उहे पंहिंजे ज़िंदगीअ बाबति तल्ख़ हक़ीक़तूं ॿुधाईंदे चवनि था त शादियूं आहिनि त असांजा बचा बि ख़ुशि आहिनि, जे शादी न आहे त सम्झो कि असां बि ख़ुशि न आहियूं, न असांजा बचा ई ख़ुशि आहिनि। मूंखे बचपन गुज़री आहे हिन ई कम में, मजबूरी तौरु हे कमु सिखिया आहिनि। इन करे त पेट पालणो आहे, दौर ॾाढो ॾुखियो थी वियो आहे त 5 रुपया जेका रोज़ी करे चऊं बचनि खे खारायूं। बाक़ी जे हाणे वेठा हुजूं तालीम में ज़ोर अचे ऐं बचा मरनि बुख ते, उहा तालीम बि कहिड़े कम जी वेठा। तालीम ज़रूरी आहे पर तालीम सां गॾु असांखे नौकिरी बि ज़रूरी आहे। हिन एरिया में 5 दुकान आहिनि, जहिड़ी आहे उनजो नसीबु आहे। जे हुनखे वारो खाए थो उहो खणे, उहो उनजो नसीबु आहे, उहो खणे। जे हेॾे असांखे वारो खाईंदो त खणंदासीं, वारो न खाईंदो त बाबा वञी वेठा थी। फाटल जेके ईंदा आहिनि उहे कढी फिटी कंदा आहियूं, वरी नवां पुड़ा उन्हनि जे मथां बिॼाए उहे चाढ़ींदा आहियूं। चाढ़े उनजे मथां कड़ो ॾेई करे वधीक रसियुनि सां पोइ नट टाइट कंदा आहियूं। चमड़े जो बि आहे ऐं एक्सरे जो बि आहे। जिन जी शइ आहे उहो पंहिंजी मर्ज़ी ते ठाराए थो, भई एक्सरे ठाराईंदासीं या चमड़े ते, ॿिन्हिनि ते ठाहे ॾींदा। हिकिड़ो परदो जेको आहे 200 जो ईंदो आहे ख़रीद, बाक़ी 150 रुपया महिनत वठंदा आहियूं, 5 कलाक खाई वेंदा। सिंधी त पंहिंजा जेके आहिनि आम वॼराइनि नथा, हिन सकाफ़त खे छॾनि नथा। हींअर इको साउंड अची वियो आहे, इको साउंड ते पोइ जेको आहे घणो असांजो हिन इको साउंड कमु लाहे वेंदो आहे। पर वरी बि सिंध जा असांजा ॿाहिरि या ॿिया महाजर ॿाहिरि आहिनि या पंजाबी आहिनि असांजा, इहे बि वॼराइनि नथा, पर असरु पियो आहे। शादियूं थियूं या मिसाल को कंहिंजो इस्तक़बाल आहे, को ऑफिसर अचे थो या का रिटायरमेंट थी थिए या सालगिरह आहे या की को आहे, माना ख़ुशियुनि जे मौक़े में या क्रिकेट आहे, इहे माना मैचूं थियनि थियूं। हिननि में गोर जो हिसाब असांखे गंज थी वेंदो आहे। गोर में हिसाब 1000-1200 शादीअ जो असां वठंदा आहियूं। बाक़ी हाणे इस्तक़बाल थींदो आहे त हुन में गोर बि किथे थींदी आहे या न थींदी आहे, पोइ 2-2.5 हज़ार 3 हज़ार या मैच आहे, पोइ उन्हनि सां ॿोल कंदा आहियूं। जिते गोर न हूंदी आहे असांखे त हाणे घर घर जी ख़बर आहे त माना छा हिसाबु थींदो हुते, पोइ उन्हनि सां ॻाल्हाईंदा आहियूं बाबा जेको हे हिसाबु। हा, बाक़ी असांखे राज्यनि में घोरा गंज थी वेंदियूं आहिनि। फ़ाइदो कोन्हे को। हाणे पहिरियों हूंदो 2-3 रुपया मिली वेंदा, माण्हू साथ वठंदा बि हुआ, ख़ुशियूं बि हूंदियूं हुयूं, महफ़िलां बि थींदियूं हुयूं, घुराईंदा 8-8 ॾींहं वॼाईंदा हुआसीं। हिन वक़्तु जेको आहे 5 मिंटनि में जेको कमु करे माण्हू जान छॾाइनि था पिया। इहे घणी महफ़िल में वॼंदो आहे, सालगिरह थी, छठी थी, या जेको आहे शादी मुराद थी, या को अॻे हूंदो रवाज त जेको ॿार गुम थी वेंदो या को मिनिस्टर ईंदो या वज़ीर ईंदो त उन लाइ इतलाह ॾींदा हुआसीं, उहे हूंदी हुई। पहिरियों सकाफ़त वॾी हूंदी हुई, असांजी हाणे आहिस्ते आहिस्ते जेको आहे सकाफ़त वञे थी टुटंदी। हिन वक़्तु ॾाढो जेको आहे कमु सही न आहे। हिन वक़्तु ॾाढो तंग थो हले पियो। पहिरियों ॾाढो सुठो हूंदो हुयो, राज भाग हूंदा, हर शइ हूंदी हुई, ऐं हाणे जेको आहे त उहो न आहे। इको ॾाढो मारियो आहे असांखे। हालांकि डॉक्टरनि चई बि छॾियो आहे, सिविल सर्जन हर फतवा ॾेई छॾिया त बाबा इको जेको आहे दिलि ते असरु थी करे, असांजी रोज़ी ते असरु आहे इको जो वॾो। मूंखे तक़रीबन थियो आहे 20-25 साल थी विया आहिनि। बाक़ी जेको आहे असांजा वॾा जेके आहिनि 50-60 साल खां बि हे जीअं पाकिस्तान ठहियो आहे, पाकिस्तान खां अॻे जा वॼाईंदड़ आहिनि। अॻे बचति हूंदी, हाणे बचति न रही आहे। हाणे इको असांजो कमु सफ़ा ख़राबु कयो आहे। न हिन खां अलावा बसि असांजो हिन ते हर शइ। सियारो ईंदो आहे त असांजी सीज़न थींदी आहे, बाक़ी ऊन्हारे में कुझु बि न हूंदो आहे। 3-4 महीना इहे सियारे जा रोज़गार आहे, बाक़ी 6 महीना असां घर वेही खाईंदा आहियूं, कर्ज़ खणंदा आहियूं, मज़ूरी कंदा आहियूं, पोइ उन्हनि मां दम गुज़र कंदा आहियूं। ॿियो कारोबार असां न कंदा आहियूं, को बि असां सां तावन सरकार नथी करे।
मंगणहार फ़क़ीर पंहिंजे उरूज वारे दौर बाबति ॻाल्हाईंदे चवनि था त को दौर हो जो असांजे वॾनि हिन रोज़गार मां घर ठाहिया, जंहिं करे असां बि उहे साज़ वॼाइण सिखिया। पर हाणे इको साउंड जे अचण करे असांजो रोज़गार बंदि थी रहियो आहे, जंहिं करे असां बवेला मानीअ जे लाइ परेशान रहूं था। पर उन खां वधीक त असां सां वक़्त जा हुक्मरान करे रहिया आहिनि। मुख़्तलिफ़ इदारनि में म्यूज़िकल बैंड जी ज़रूरत वारे जायुनि ते अहिड़नि माण्हुनि खे पैसनि एवज़ मुक़ररु कयो वञे थो जिन खे इन फन बाबति का बि ॼाण न आहे, ऐं असांजो हक़ हुअण बावजूदि असांखे उन्हनि जॻहनि ते मुक़ररु नथो कयो वञे। मोखा मराद हिकु अबे ॾाॾे खां वठी आहे, मराद पहिरियों ॾींदा पुगर त हे ढगो काए वञ। असां मोखा मराद न जेकी गौर पई न पई पुगर मिलंदा, ॾांद मिलंदो, बकरी मिलंदी, पोइ हुन में ख़ुशि हूंदा हुआसीं। 12 महीने अनाज मिलंदो, उहो बि बंदि थी वियो, राजवारनि बंदि करे छॾियो। हाणे मोखा था घुरूं साईं 2000 ॾियो, हिते 2000 लाइ बि कीबाइनि था। जॾहिं 2000 था चवनि तॾहिं असांखे मिले थो 1000 रुपयो। पोइ हाणे घोर नसीब किथां ठला मोटी था अचूं, छड़ो 1000 रुपए ते, या त किथां गंज था खणी अचूं। घणो कोशिशि कईसीं, अलाए घणा लेटर मोकिलिया आहिनि, अलाए छा छा कयो आहे पुलिस बैंड में, वॾा इलाज कयासीं। हिकिड़े अणॼाण माण्हुनि खे अटेंड करे छॾियऊं, जिन खे पूरो तरानो बि न ईंदो आहे। किराए ते बि ॾींदा आहियूं 100 रुपयो राति जो, हाणे खणी वियो न, बल्कि हाणे खणी अचे उहे 100 रुपए। बसि हले त मिड़े पेट गुज़र थो हले, वधीक हाणे कुझु ठाहियो न आहे। घणी कोशिशि कई आहे, गवर्नमेंट सताए कुझु न थियो। हक़ीक़त में हाणे असां जान था छॾाइणु चाहियूं। बसि जेके असां पोइ नसल खे बि इहा ई ताक़ीद कंदासीं त बराए महिरबानी हे धंधो हाणे छॾे वञो। अॼु नेटनि जो दौरु आहे, इकन साउंड जो दौरु आहे, पोइ असांजो इहो जहान वञे अथो पोइ थींदो। इको साउंड जे करे मेंदनि ते बि इका साउंड आहिनि, शादियुनि बरातनि में बि इका साउंड आहिनि, घरनि में बि हर शइ, माना असांखे उहो मुख़्तसिर घुराइनि था। असांखे हिन महिल ताईं कंहिं बि असांखे लिफ्ट तक न कराई आहे, न वरी असांखे कंहिं पुछियो आहे त बाबा तव्हांजा हालात कीअं आहिनि, कीअं था गुज़रनि, छा थो थिए, कीअं हलो था, कीअं चलो था, को असांखां पुछण लाइक़ु न आहे। असांजा नौजवान जेके आहिनि हे हिन कम खां बेज़ार थी करे को ॿियो रक्षा थो हलाए, को अलमारियुनि जो कमु थो करे, को कहिड़ो थो कमु करे। जो असांखे लिफ्ट हुजे, असांखे नौकिरी मिलनि त जेका हे कमु असांखे हे बि हलंदो रहे, उहो बि हलंदो रहे। असांजी कोटा आहे, पंजाब में कोटा आहे, सिंध में कोटा आहे, बलूचिस्तान में कोटा आहे, सरहद में कोटा आहे, जेको असांखे मिली नथी वञे। असां ॿी क़ौमनि वारा जेके आहिनि, ॿी क़ौमनि वारा असां फ़ाइदो वठी था वञनि पिया। जेकॾहिं हिन क़दीमी फ़न जी वक़्त सिर वावर न कई वई त ढोल ऐं शरनाए खे वॼाइण वारो हुनुरु ख़तमु थी वेंदो ऐं साज़ ख़ामोश थी ख़तमु थी वेंदा।